सरकारी बयान कहिड़ा बि हुजनि, पर अॼु जो सवाल इहो आहे त छा सिंधूअ जो पाणी सिंध जे माण्हुनि ताईं पंहिंजे कुदरती वहकिरे सां पहुची रहियो आहे या न। सिंध जी वेझी तारीख़ ॿुधाए थी त जॾहिं बि पाणी जो मसइलो साम्हूं आयो आहे त उन तां ध्यानु हटाइण लाइ नवां बहस, नवां तकरार ऐं नवां बुहरान पैदा कया विया आहिनि। कॾहिं अमुन अमान जी सूरत ख़राब थी, कॾहिं सियासी छिकताण वधी, कॾहिं माण्हुनि खे ॿियनि मामलनि में उलझायो वियो, पर उन दौरान सिंध जे पाणी वारे मसइले खे पसे पर्दा रखण जी कोशिश थींदी रही। सिंधी अवाम जी सोच ऐं आवाज़ खे मुख़्तलिफ़ रुखनि ॾांहुं मोड़ण सां गॾु असुलु मामिलो जेको सिंध जी ज़िंदगी ऐं मौत जो सवाल आहे, यानी पाणी जी खोट, उन तां ध्यानु हटाइण जी कोशिश थींदी रही आहे। अॼु बि जॾहिं सिंध जूं ज़मीनूं पाणी लाइ सिकी रहियूं आहिनि, आबादगार फसलनि लाइ परेशान आहिनि ऐं सिंधु डेल्टा तबाही जे किनारे ते बीठल आहे, तॾहिं बि पाणी जा नवां मनसूबा, नवनि केनालनि जा तकरार साम्हूं आंदा पिया वञनि। ताज़ो पंजाब में जलालपुर केनाल जी आज़माइशी वहकिरे हिकु भेरो ॿीहर सिंध जे पाणी चोरी वारनि नवनि ख़दशनि खे जनमु ॾिनो आहे। पंजाब जे आबपाशी खाते पारां 117 किलोमीटर डिघे जलालपुर केनाल में 7 ॾींहंनि जी आज़माइशी टेस्ट लाइ पाणी छॾियो वियो आहे। खुशाब रसूल हेडवर्क्स वटां 1350 क्यूसिक्स पाणी केनाल में दाख़िल कयो वियो, जेको झेलम नदी जे पाणी सां ॻंढियल आहे। हिन मनसूबे जो मक़सदु पंजाब जे झेलम ऐं खुशाब ज़िलनि में लखें एकड़ ज़मीन खे आबाद करणु ॿुधाए पियो वञे। सरकारी तफ़सीलनि मूजिबि जलालपुर केनाल जी कमांड एरिया लॻभॻि 1,74,000 एकड़ आहे, जॾहिं त उन सां वधीक ज़मीन खे आबाद करण जो मनसूबो बि शामिल आहे। केनाल मां 23 डिस्ट्रीब्यूटियूं ऐं 10 माइनर कढिया विया आहिनि। जदीद आबपाशी निज़ाम, ड्रिप इरिगेशन, पाणी ज़ख़ीरो करण जा तलाउ ऐं पंपिंग स्टेशनूं पिणु तामीर कयूं वयूं आहिनि। पंजाब जो आबपाशी खातो उन खे ख़रीफ़ जे फसलनि लाइ फ़ाइदेमंद मनसूबो करार ॾेई रहियो आहे। पर सवाल इहो आहे त दरियाहनि जी विरिछ ऐं पाणी जे इस्तेमाल जे मामले में ही मनसूबो सिंध लाइ कहिड़ा नुक़सान खणी ईंदो। सिंध जा पाणी माहिर ख़दशो ज़ाहिर करे रहिया आहिनि त झेलम नदी मां जलालपुर केनाल खे पाणी ॾियण खां पोइ उन जी खोट पूरी करण लाइ सिंधू दरिया जे पाणी ते वधीक दबाव वधंदो। ख़ासि तौर ते सीजे केनाल ऐं ॿियनि लिंक केनाल वसीले पाणीअ जी मुंतक़िली सिंध जे हिसे ते असरअंदाज थी सघे थी। इहा ॻाल्हि बि गौरतलब आहे त जलालपुर केनाल जो मामिलो नओं न आहे। सिंध अॻु ई 2021 में हिन मनसूबे ते एतिराज़ कंदे चयो हो त अहिड़ा मनसूबा 1991 वारे पाणी ठाह जे रूह जे उबतड़ आहिनि। सिंध जो मौक़िफ़ रहियो आहे त नवनि केनालनि जी तामीर खां अॻु पाणी जी दस्तियाबी सूबनि जे हिसनि ऐं दरिया जे कुदरती वहकरनि खे नज़र में रखणु ज़रूरी आहे। सिंध जो ख़दशो रुॻो इन केनाल ताईं महदूद न आहे, पर माज़ी में बि केतिरनि ई लिंक केनालनि, डैम मनसूबनि ऐं पाणी जे रुख तब्दील करण वारनि मामलनि ते सिंध पंहिंजे तहफ़्ज़ात जो इज़हार कंदी रही आहे। सिंध जो बुनियादी सवाल इहो आहे त जेकॾहिं दरिया जो आख़िरी हिसो यानी डेल्टा पाणी खां महरूम थी रहियो आहे त पोइ मथिएं इलाइक़नि में नवां आबपाशी मनसूबा कहिड़े बुनियाद ते वधाया पिया वञनि। सिंधु दरिया जो कुदरती निज़ाम इहो आहे त पाणी मथां खां वहंदो हेठिएं इलाइक़नि ताईं पहुचंदो आहे, पर जॾहिं मथिएं वहकरनि ते पाणी जो वॾो इस्तेमालु शुरू थिए थो त उन जो सभ खां वॾो असरु हेठिएं इलाइक़नि ते पवे थो। सिंध उन जो सभ खां वॾो मिसाल आहे, जिते कोरड़ी डाउन स्ट्रीम खां हेठि दरिया जो वहकिरो इंतिहाई घटिजी वियो आहे। नतीजे में सिंधु डेल्टा, जेका कॾहिं 1000 चौरस किलोमीटरनि ते पखियल ज़िंदगी जो मर्कज़ हुई, अॼु समुंड जे वधंदड़ दबाउ खे मुंहुं ॾेई रही आहे। सामूंडी पाणी अॻिते वधी ज़रई ज़मीनुनि खे मुतासिर करे रहियो आहे। केतिरा ई ॻोठ, चरागाह ऐं ज़रई इलाइक़ा लूणियाट जो शिकार थी रहिया आहिनि। लखें माण्हुनि जे रोज़गार जो दारोमदार, जेको मच्छी मारण, ज़राइत ऐं कुदरती वसीलनि ते हो, उहो बहिरान में अची वियो आहे। डेल्टा जी तबाही हिकु इंसानी अलमियो आहे। हिकु तरफ़ सिंध जा आबादगार पाणी जी खोट सबबि फसलनि लाइ परेशान आहिनि, ॿिए तरफ़ नवां आबपाशी मनसूबा मुतारिफ़ थी रहिया आहिनि। इहा सूरत हाल सिंध में अहसास महरूम खे वधीक वधाए रही आहे, छो त पाणी कंहिं हिकु सूबे या इलाइक़े जो मसइलो न आहे, पर वफ़ाक़ी इंसाफ़, बराबरी ऐं वसीलनि जी मुनसिफ़ाणी विरिछ जो सवाल आहे। सिंध सां हिकु वेधन इहा बि आहे त हर भेरे जॾहिं बि पाणी जे मसइले ते बहस शुरू थिए थो त उनखे सियासी रंग ॾेई असुलु सवाल खां ध्यानु हटाइण जी कोशिश कई वञे थी। पाणीअ जी ॻाल्हि करण खे कॾहिं मुखालफ़त, कॾहिं सियासत ऐं कॾहिं इलाइक़ाई तकरार सां जोड़ियो वञे थो, जॾहिं त हक़ीक़त इहा आहे त पाणी सिंध जी बका जो सवाल आहे। जेकॾहिं सिंधु दरिया जो हेठियों वहकिरो ख़ुश्क थींदो रहियो, जेकॾहिं डेल्टा खे घुर्बल पाणी न मिलियो, जेकॾहिं ज़मीनूं बंजर थींदियूं वयूं, त उन जो नुक़सानु सिर्फ़ु सिंध खे न, पर सॼे मुल्क जे माहौल, मईशत ऐं मुस्तक़बिल खे थींदो। छो त दरिया पाणी जे हिकु वहकिरे सां गॾु मुकमिल माहौलियाती निज़ाम आहे, जंहिंजी तबाही जा असर नसलनि ताईं वेंदा आहिनि। पाणी जे मामले में सूबाई एतमाद ऐं क़ानूनी मुआदनि ते अमल इंतिहाई ज़रूरी आहे।
1991 वारे पाणी ठाह खे सभिनी धुरियुनि लाइ बुनियाद बणाए उन ते अमल थियणु घुरिजे। नवनि मनसूबनि खां अॻु उन जा असर सभिनी सूबनि ख़ासि तौर ते हेठिएं वहकिरे वारनि इलाइक़नि ते ॾिसणु घुरिजनि। सिंध जे अवाम जो सवाल सादो आहे त जेकॾहिं सिंधूअ जो पाणी सिंध ताईं न पहुचंदो त सिंध कीअं ज़िंदह रहंदी। जेकॾहिं डेल्टा ख़तम थींदी त सिंध जी तारीख़ सकाफ़त ऐं मईशत जो मुस्तक़बिल छा थींदो। अॼु ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सिंध जा माण्हू ॿियनि आरज़ी मसइलनि सां गॾु पंहिंजे बुनियादी मसइले पाणी जे हक़ खे बि अवलियत ॾियनि, छो त पाणी खां सवाइ न ज़रायत बचंदी, न मईशत, न माहौल ऐं न ई सिंध जी ईंदड़ नसुलनि जो मुस्तक़बिल। उन करे सिंध जे ख़ामोश थी वियल दरिया मां ईंदड़ आवाज़ खे ॿुधण जी ज़रूरत आहे, छो त पाणी ते लॻंदड़ हर वार रुॻो दरिया ते न पर सिंध जे वजूद ते वार आहे। सिंध में अॻी पाणी जी खोट सबबि ज़रई शोबो सख़्तु मुतासिर आहे। आबादगार पाणी जे वारे जो इंतज़ारु कनि था, फसलुनि जी पोख मुतासिर थिए थी ऐं केतिरनि इलाइक़नि में पीअण जे पाणी जा बि मसइला पैदा थियनि था। अहिड़ी सूरत हाल में जॾहिं नवनि केलारनि जूं ख़बरूं साम्हूं अचनि थियूं त सिंध में इहो अहसासु वधीक मज़बूत थिए थो त पाणी जी विरिछ में बराबरी वारो उसूल आख़िर छो ज़ोर ज़बरदस्ती सां नज़र अंदाज़ कयो पियो वञे। तकरारी लिंक केनालनि जो मामिलो बि इन ई पस मंज़र में ॾिठो वञे थो। सिंध जो एतिराज़ इहो रहियो आहे त अहिड़ा केनाल मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण बदिरां मख़सूस हालतुनि लाइ ठाहिया विया हुआ। पाणी जे मुआदनि में दरियाहनि जे वहकिरे सूबनि जी ज़रूरतुनि ऐं हेठिएं वहकिरे जे हक़नि खे अहमियत ॾिनी वई आहे, पर जॾहिं उन्हनि उसूलनि खां हटी करे पाणी जी मुंतकिली कई वञे थी त उन जा असर सभ खां पहिरियां ई सिंध जहिड़े हेठिएं वहकिरे वारे इलाइक़े ते पवनि था। पाणी सां लाॻापियल हल्कनि जो चवणु आहे त झेलम लिंक केनाल ऐं तोसा पंजरंद केनाल जहिड़ा मनसूबा जेकॾहिं मुस्तक़िल बुनियादनि ते पाणी खणंदा रहिया त उन सां सिंधू दरिया जे मजमूई वहकिरे ते दॿाउ वधंदो। असुल सवाल इहो आहे त जेकॾहिं हिक सूबे जूं ज़रई ज़रूरतूं पूरियूं करण लाइ पाणी जा इज़ाफ़ी वसीला ॻोल्हिया वञनि था त पोइ उन अमल में हेठिएं वहकिरे जे हक़नि खे केतिरी अहमियत ॾिनी वञे थी। सिंध जो मौक़िफ़ इहो आहे त तरक़ी जा मनसूबा कंहिं हिक इलाइक़े जे फ़ाइदे लाइ न पर सॼे मुल्क जे गिरियल मफ़ाद खे नज़र में रखंदे ठाहिया वञनि। पाणी जे मामले ते सभ खां वॾो मसइलो सिर्फ़ पाणी जे मिक़दार जो न आहे पर एतमाद जी खोट जो बि आहे। जॾहिं सूबनि विच में तइ थियल ठाह ते मुकमिल अमल न थियण जो तासुर पैदा थिए थो त वफ़ाक़ी निज़ाम ते सवाल उभरनि था। पाणी जहिड़े हिसास मामले में ताक़त बदिरां इतफ़ाक़ ॻाल्हियुनि कानूनी उसूलनि जी ज़रूरत हूंदी आहे। सिंध लाइ पाणी ज़िंदगी जो बुनियादी ज़रियो आहे। सिंधू दरिया जे वहकिरे सां हिते जी ज़रायत सकाफ़त ऐं आबादी जुड़ियल आहे। जेकॾहिं पाणी जी विरिछ में तवाज़ुन बरक़रार न रखियो वियो त उन जा असर फसलनि ते पवण सां गॾु समाजी ऐं मुआशी मसइला बि वधंदा, छो त पाणी जो मामिलो कंहिं सियासी नारे खां वधीक अहम आहे। उहो लखें माण्हुनि जे रोज़गार ऐं ईंदड़ नसुलनि जे मुस्तक़बिल सां लाॻापियल आहे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सभई धुरियूं गॾिजी पाणी जे मुआदनि ते ईमानदारी सां अमल कनि, नवनि मनसूबनि जा असर साम्हूं आणीनि ऐं अहिड़ो निज़ाम क़ाइमु कनि जंहिं में हर सूबे खे पंहिंजे जाइज़ हिसे बाबति एतमाद हुजे। सिंध जो मुतालबो कंहिंजे हक़नि जी मुखालफ़त न आहे पर पंहिंजे हिसे जे तहफ़ुज़ जो सवाल आहे। दरियाहनि जे पाणी जी विरिछ में इंसाफ़ ई उहो रस्तो आहे जेको मुल्क जे इतिहाद ऐं तरक़ी खे मज़बूत करे सघे थो। पाणी जे मसइले खे नज़र अंदाज़ करण सां बुहरान ख़तम न थींदो पर वधीक पेचीदह थींदो।